जी नाज़रीन भली कार चवंदासीं ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। भारतीय हमले में शहीद थियल मासूम इर्तज़ा अब्बास जी जनाज़े नमाज़ अदा कई वई। अपडेट कनासी जनाज़े नमाज में सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी शिरकत। आर्मी चीफ जनरल सैयद आसिम मुनीर वफ़ाकी वज़ीरन जी भी शिरकत। ख़बर असां शेयर कनासी। अहम ख़बर आहे भारतीय हमले में शहीद थियल मासूम इर्तज़ा अब्बास जी जनाज़े नमाज अदा कई वई। जनाज़े नमाज में सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी शिरकत। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर वफ़ाकी वज़ीरन ऐं ॿियनि शख़्सियतुनि शिरकत कई। अवां खे आगाह कंदासीं भारतीय हमले में शहीद थियल मासूम इर्तज़ा अब्बास जी जनाज़े नमाज़ अदा कई वई। जनाज़े नमाज़ में सदर आसिफ अली ज़रदारी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ, आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर ऐं ॿियनि शिरकत कई। एक भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। भारतीय हमले में शहीद थियल मासूम इर्तज़ा अब्बास जी जनाज़े नमाज़ अदा कई वई।